उबावड़े वासिन औरत एहतियात कंदे चयो आहे त मुड़स कारे जो कूड़ो इल्जाम हणी मारण चाहे थो, तहफ़ुज़ फराहम कयो वञे। उबावड़े जे ॻोठ गुलाम अली रिंद जी रहवासी औरत मसामात सायरा पीओ अब्दुल रशीद ऐं भाउ तनवीर रिंद सां गॾु नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते औरत सायरा चयो त मुड़स सगीर रिंद वॾेरे अकबर रिंद जी चुर्च ते कारे जो कूड़ो इल्जाम हणी घरां कढी छॾियो आहे ऐं मारण लाइ ॻोल्हे रहियो आहे, जंहिं सबबि असांजी हयातीअ खे ख़तरो आहे। मेरे को इल्ज़ाम दिता गया है नाकीदा वडेरिया दे अखण नाल मेरे को इंतजाम दिता गया है। हुण असां लुकदे वधे से दर पदार थाए वधे से मेरे नंढड़े दू बाल इन कई टाइम असां किथां बैठे से कई टाइम किथां कूड़ा बेनहक इंतजाम दिता गया है। वडेरिया दे अखण ते मेरे घर ले मेरे को इंतजाम दे ते घरों कट छोड़िया है। असां लुकदे वधे से गरीब मानू से माते नाकीदा इल्ज़ाम ना दिता वने, इंसाफ किता वने असां नाल। मेरा माँ पीउ भी गरीब है, असां मारण दे धमकियां दिंदे पैन, गोठ निकाली दिती खड़े न असां को। असां गरीब मानू केड़े वणू। उन मौके ते औरत जे वारसन जो चवण हो त पुलिस केस दाखिल करण लाइ तैयार न आहे, जंहिं करे असां दरबदरी वारी जिंदगी गुज़ारे रहिया आहियूं। असांजो मसइलो आहे, मां धी खे काराइण जो इंतज़ाम ॾिनो अथनि। मां आहियां गरीब, मरणु चाहींदा आहिनि, दर बदर असां ठाहे वरितोसीं, कंहिं महिल किथे कंहिं महिल किथे। SSP घोटकी खे अपील आहे मुंहिंजी भेण खे कारां जो इल्ज़ाम हणियो पियो वञे, असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। हिन असां जीअं त असां घर दर पदर आहियूं, असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। असांखे मुंहिंजो मामो लाल बख्श धमकियूं ॾेई रहियो आहे, ॿिया वॾेरा जीअं त मुंहिंजी भेण खे कारां जे इल्ज़ाम में फसाए रहिया आहिनि। एहतियात कंदड़ IG सिंध ऐं DIG सखर खां मुतालबो कयो त तहफ़ुज़ ॾेई इल्ज़ाम हणंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।